बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़ुल्फ़िकार अली साहब तो यूट्यूब चैनल। अॼु जी हीअ व्लॉग मां सुई गैस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जेका वाधुआ रोड कासमाबाद हैदराबाद में वाक़ आहे। हीअ सुई गैस कोऑपरेटिव एग्जीक्यूटिव हाउसिंग सोसाइटी रजिस्टर्ड कोऑपरेटिव सोसाइटी आहे जेका सिंध गवर्नमेंट जे अंदरि या उन जे कंट्रोल में अचे थी। 2007 खां वठी हिन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी पंहिंजो कमु शुरू कयो। हिन कोऑपरेटिव सोसाइटी जे अंदरि 2007 खां वठी 2021-22 ताईं 13-14 साल हिकु कब्ज़ा माफ़िया ग्रुप मोहम्मद अमीन पटेल जेको हिकु वॾो नामी गिरामी डाकू क़िस्म जो माण्हू आहे, उन पंहिंजी बाक़ियात खे ज़िंदा रखण जे लाइ उन सोसाइटी जे अंदरि खोड़ सारा माण्हू पंहिंजा भर्थी कया आहिनि, याने उन ज़मीन जे अंदरि उन प्लाटनि जे अंदरि डबल फाइल करे असल हक़ीक़ी माण्हुनि खे लादवा करे उन्हनि जा कूड़ा कागज़ ठाहे करे उन्हनि जे फाइलनि खे मनसूख़ करे जेके हक़ीक़ी वारस हुया उन्हनि प्लाटनि जा उन्हनि खे कढी करे पंहिंजी बाक़ियात खे यानी पंहिंजे कंट्रोल खे क़ाइम ऐं दाइम रखण जे लाइ उन सोसाइटी जे अंदरि केतिरा ई माण्हू पंहिंजा ॾेखारिया आहिनि। ऐं तक़रीबन मां सम्झां थो त 30 करोड़नि खां मथे जेका रिकॉर्डेड करप्शन आहे, रिकॉर्ड मूजिब करप्शन आहे, उहा हिन कई आहे। मां अर्ज़ु कंदो हलां त हिन कोऑपरेटिव सोसाइटी जे अंदरि 2007 खां वठी 2021-22 ताईं हिकु तमामु नफ़ीस क़िस्म जो इंसान, बहितरीन इंसान, तमामु दिलबर ऐं दिल जो सचो, बुर्दबार ऐं हर कंहिं सां प्यार ऐं मुहबत सां पेश ईंदड़ मोहम्मद अकरम शेख, मां उन सां ज़ाती तौर ते हिकिड़ी नंढी गुज़ारिश करणु चाहियां थो त साईं, तव्हां तमामु बहितरीन इंसान आहियो। मां तव्हांजी मुहबत खां ऐं तव्हांजे प्यार खां मुतासिर आहियां ऐं मां उमेदु कयां थो त अल्लाह साईं तव्हांखे अञा वधीक उमिरि ॾिए, जमार ॾिए। लेकिन हिकु नंढी गुज़ारिश कंदो हलां त हीउ मोहम्मद अमीन पटेल तव्हांखे 13-14 सालनि ताईं जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते रखे करे हिन जेके तव्हां खां तव्हांजे नाले ते सिग्नेचर्स करे सयूं कराए ऐं जेको हिन करोड़े रुपयनि जी करप्शन पाण ऐं पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे पुटनि जे नाले ते ज़मीनूं, गाॾियूं, घर घाट, ॿाहिरि मुल्कनि जा उमरा दौरा, बैंक अकाउंट्स ठाहे करे शेयर्स ख़रीद करे पंहिंजो पाण खे अमीर करे छॾियो आहे। लेकिन रिकॉर्ड ते हू पंहिंजो नालो लिखाइण जे बदिरां तव्हां मासूम, तव्हां नेक दिल इंसान, हर कंहिं ते एतबार कंदड़, तव्हांखे हुन फासाइण जी हिकिड़ी साज़िश कई आहे। ऐं मां सम्झां थो त तव्हां हिन मुंहिंजे मैसेज खे ज़रूरु गौर फिक्र कंदो ऐं तव्हां इन सॼे कैसेट खे, जेका ही वीडियो 2007 खां वठी 2021-22 जी इलेक्शन ताईं तव्हांजे हूंदे थी, मां सम्झां थो त उनखे तव्हां ज़रूरु गौर फिक्र में आणींदो। सुई गैस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी 2021-22 ताईं हिन अमीन पटेल जे कब्ज़े में रही, हिन समय माण्हुनि जा घर उजाड़े, हिन समय माण्हुनि खे बेघर करे, उन्हनि जा लखे रुपया खाई करे, उन्हनि खे पंहिंजे हक़ खां महरूम करे, उन्हनि खे धमकाईंदो रहियो ऐं कॾहिं क़ुर जूं आयतूं पढ़ी ॿुधाए करे उन्हनि खे इस्लाम जो पाण खे वॾो आलम सम्झाइण जी कोशिशि कंदो आहे
ऐं कसमूं साखूं क़ुरानूं खणी करे माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाइण जो वॾो माहिर ऐं हीउ आदि क़िस्म जो माण्हू आहे। हिन स्वीगेस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे अंदरि जॾहिं अहिड़ो ज़ुल्म बर्पा थियो त 2021-22 जे अंदरि इलेक्शन जो माहौल मां पैदा करायो ऐं उनखां गॾोगॾु जेका बोर्ड आई उन बोर्ड जे अंदरि या बारिश जे अंदरि जेका तबाहकारी हिन सोसाइटी जे अंदरि थी, ड्रेनेज जो सिस्टम नाकारा, लाइट जो निज़ाम तमामु धरम भरम, सिक्योरिटी कंहिं तरीक़े सां मौजूदु कान आहे, घरनि मां घिरी करे माण्हू चोरियूं कनि था। अॼु बि तव्हां ॾिसंदव त सोसाइटी जे अंदरि मच्छरनि जो आज़ार, बीमारियूं, गटर खुलिया पिया आहिनि। स्कूल जेको खुलणु खपंदो हो, अस्पताल, नर्सरी जेका खुलणु खपंदी हुई, उहा हिन करप्ट अमीन पटेल जे इन वारदातुनि जे करे हीअ सोसाइटी वॾो अजल जो शिकार रही आहे। ही अमीन पटेल हिकु करप्ट तरीन इंसान आहे जंहिं करोड़ रुपया हिन ग़रीब मारवाड़नि जा, मिसकीननि जा खाई करे ऐं उन्हनि खे चवे थो त बजट कान्हे, कॾहिं डिपार्टमेंट ते इल्ज़ाम हणण जी कोशिशि करे थो त कोऑपरेटिव डिपार्टमेंट मुंहिंजा अकाउंट बंदि करे छॾिया आहिनि, सेल परचेज जो निज़ाम मुंहिंजो बंदि आहे। हिन शख़्स खे शर्म अचणु खपंदो हो त हिकु तमामु बीमार क़िस्म जो माण्हू अली नवाज़ जतियाल जेको हिन सोसाइटी में घर ठाहे करे पंहिंजी पेंशन जा पैसा उन प्लाट ते इस्तेमालु करे अॾावत करे, उनखे मुंहिंजे चवण ते हुन चाचे जतियाल हुनखे लिखी ॾिनो कोर्ट जे अंदरि, FIR जे आर्डर तां हुन हथु कयो। लेकिन हिन बेरहम इंसान अमीन पटेल हुन ग़रीब सां ज़ुल्म करे, वेसाघाती करे, हुनखे पंहिंजे प्लाट जी रजिस्ट्री करे ॾियण खां इनकारी करे ऐं चवंदो वते थो त रजिस्ट्रियूं जेको ट्रांसफ़र आहे या सेल परचेज या ट्रांसफ़र जो जेको सिस्टम आहे उहो डिपार्टमेंट बंदि करे छॾियो आहे। हीउ पंहिंजो पाण खे वॾो होशियारु ऐं चालाक सम्झाइण जी कोशिशि थो करे त सोसाइटी जा माण्हू त हिन जे चाल में अची वञनि। स्वीगेस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जो तमामु सीनियर मोस्ट ऑफिसर गुल हसन मेमन साहब जंहिंजे प्लाटनि जा कूड़ा कागज़ात ठाहे, कूड़ा दस्तावेज़ ठाहे, उन्हनि ते कूड़ियूं सिग्नेचर्स करे हुन पंहिंजे सीनियर ऑफिसर सां ई जेकॾहिं बेरहमीअ जो वारो सलूक पैदा कयो, अॼु बि मौजूदु आहे। तव्हां हुन सां मिली सघो था त अमीन पटेल केतिरो बेरहम ऐं बेकार क़िस्म जो इंसान आहे। मोहम्मद अकरम शेख साहब तमामु बहितरीन क़िस्म जो ऑफिसर आहे। मां उमेद कयां थो त अकरम साहब हिन जे इन्हनि हरकतुनि खां, हिन जे बेरहमनि खां, पिटनि खां, बददुआनि खां जेके माण्हू हिन खे ॾियनि था उन्हनि खां पासो कंदो। छाजे करे त बहितरीन इंसान जे लाइ दुआई करे सघिजे थी, उनखे सम्झाए सघिजे थो, उनखे इल्तिजा करे सघिजे थी। हिन सॼी मैनेजमेंट जे अंदरि मूंखे वाहिद बहितरीन इंसान, शफ़ीक, प्यार कंदड़ मोहम्मद अकरम शेख ई लॻो। बाक़ी त मूंखे सॼी मैनेजमेंट हिकु करप्ट माफ़िया जो टोलो लॻे थी। 2007 खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके मैनेजमेंट जा जेके कर्ता धर्ता आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ड्रामेबाज़ी, नाटकबाज़ क़िस्म जा माण्हू आहिनि। उहे हिन मारवाड़नि खे खेॾाइण जे चकर में आहिनि त कहिड़े तरीक़े सां हिनखे खेॾाइजे। जॾहिं हुनखे ख़बर आहे त 33 करोड़ जी करप्शन, उन खां बाद में बि हुन पंहिंजी माफ़िया बरक़रार रखी आहे अमीन पटेल, त हुनखे छॾण जे लाइ, रिज़ाइन करण जे लाइ हिन मारवाड़नि सां हमदर्दी जताइण खां हू बहितर सम्झनि था त हिन डाकूअ सां गॾु हुजे। हिते खोड़ सारा माण्हू आहिनि जेके मज़दूर, जेके लेबर, जेके हुन सां गॾु कमु कयो आहे अमीन पटेल वारनि सां 2007-08 खां वठी 12-13 साल उन्हनि खे कॾहिं कढी छॾे थो, कॾहिं सिंधी पंजाबीअ जो चकर करे विरहाइण जी साज़िश करे थो, ऐं कॾहिं त हीउ फितनागोर इंसान डिपार्टमेंट जे कुल्हे ते मारवाड़नि सां ज़ुल्म करे थो, कॾहिं मारवाड़नि खे इस्तेमालु करे डिपार्टमेंट जी गिला करण में मशगूल आहे। मां त सलाम पेश कयां थो कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे सेक्रेटरी साहब खे, रजिस्ट्रार साहब खे, ऐं उनखां बाद में डिप्टी रजिस्ट्रार साहब खे, असिस्टेंट रजिस्ट्रार साहब खे, जेके हिन जे शरारतुनि खां बाख़ूबी वाक़िफ़ आहिनि ऐं हू मेरिट कंदे
मेरिट कंदे हर हिकु नुक़्ते ते हू नज़र रखे, कानून जे दायरे में रही करे, हिन जी हर साज़िश खां वाक़ुफ़ थी करे, हर फोरम ते हिन खे कंडेम कनि था ऐं हिन जी हर हिकु साज़िश खे हू रद्द कनि था, जंहिंजो सबूत 2 दिसंबर 2024 जी जनरल बॉडी जेका मीटिंग कोठाई अमीन पटेल, जंहिंमें हिन साज़िश जे तहत कुझु माफ़िया जे माण्हुनि खे घुराए करे पंहिंजो पाण खे हिकिड़ो देवता सॾाइण जी कोशिशि पियो करे। लेकिन कोऑपरेटिव डिपार्टमेंट खे मां सलाम पेश कयां थो जे हिन जे AGM जे ख़िलाफ़ लेटर लिखियो त ऑब्ज़र्वर खां सवाइ कानूनी नुक़्तो उन में शामिल करे चयो त तव्हां डिपार्टमेंट खे इतला ॾियण खां सवाइ AGM नथा घुराए सघो। कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे रजिस्ट्रार साहब के, डिप्टी रजिस्ट्रार साहब के, असिस्टेंट रजिस्ट्रार साहब के गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे कोऑपरेटिव सोसाइटी जेका स्वीगेस कोऑपरेटिव एग्जीक्यूटिव सोसाइटी आहे कासमाबाद हैदराबाद जे अंदरि उनखे ओवरटेक कयो वञे, उनखे फिल फौरन पंहिंजे तहवील में वरितो वञे ऐं अमीन पटेल जे ख़िलाफ़ करप्शन जा केस दाख़िल कया वञनि। जेके दर्स ॻोठ जे अंदरि जेका हिन कब्ज़ा माफ़िया जो राज कयो आहे उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि ग़रीबनि खे, जंहिंमें हाफ़िज़ मोहम्मद फारूक सूमरो आहे, उनखे पंहिंजो प्लाट ते कमु करण जी इजाज़त ॾिनी वञे, गुलशन मेमन साहब सां थियल नाजाइज़ीअ जो तदारक कयो वञे। उनखां अलावा मस्जिद जो प्लाट जेको प्राइवेट माण्हुनि खे विकिरो करे ॾिनो वियो आहे उनखे बहाल कयो वञे त जीअं मस्जिद जो प्लाट बाक़ी रहे ऐं मस्जिद उते ठाराई वञे त जीअं स्मूथ वे में हक़दारनि खे पंहिंजो हक़ मिली सघे ऐं हिन करप्ट अमीन पटेल मां हमेशह हमेशह जे लाइ जान छॾाई वञे ऐं हिन मैनेजमेंट खे डिज़ोल्व करे एंटी करप्शन में मैटर मोकिलिया वञनि ऐं डिपार्टमेंट जे अंदरि हिन ते हमेशह हमेशह जे लाइ बैन लॻाए वञे। प्लाट जेके आहिनि, जेको नक्शो आहे 2012 जो, जेको नक्शो असुल जेको नक्शो हक़ीक़ी जीनियर नक्शो 2012 जो बहाल कयो वञे। उन खां बाद में जेके बि नक्शा पास करा विया आहिनि उनखे कूड़ो गैर क़ानूनी ऐं रद्द कयो वञे ऐं जेके घिटियुनि ते ठहियल प्लाट आहिनि उन सभिनि खे निंदियो वञे, ख़तमु कयो वञे। जेके डबलिंग बटा प्लाट ठाहे करे 1 खे 2, 2 खे 3 करे ग़रीब माण्हुनि सां जेको ज़ुल्म कयो आहे उन सभिनी खे रद्द करे उनखे ख़तमु करे अमीन पटेल खां मुकमल तौर ते रिकवरी कराई वञे ऐं हिन खे हिन जे अहल वयाल के हिन जी फैमिली जा अकाउंट्स चेक करे उनखे FIA में नैब जे अंदरि मैटर्स खे मोकिले करे हिन खे हमेशह हमेशह शइ जे लाइ इन सोसाइटीअ जे अंदरि अचण खां बंदिश विधी वञे ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ जेके माण्हू आहिनि, जेके बिना डिस्प्यूट जे माण्हू आहिनि, जेके केसनि में मुलविस न आहिनि, जेके शरारतनि में दरख़्वास्तनि में मुलविस न आहिनि, जेके अफ़रा तफ़रीअ में मुलविस न आहिनि, जेके हिन सोसाइटीअ जी बहितरी चाहिनि था, नौजवान क़यादत खे आॾा आणे उन्हनि खे मैनेजमेंट जी क़यादत ॾिनी वञे त जीअं उहो सोसाइटी जे अंदरि सिक्योरिटी जी निज़ाम बहाल कराइनि, अमन अमान जो निज़ाम बहाल कराइनि, ड्रेनेज जो निज़ाम बहाल कराइनि, बिजलीअ जो निज़ाम बहाल कराइनि ऐं फाइलनि जी जेका चकास आहे स्क्रूटनी करे हक़दारनि खे पंहिंजा हक़ ॾियारिया वञनि त जीअं सोसाइटी जे अंदरि हिकु अहिड़ी फिज़ा क़ाइमु थिए त जीअं ॿियनि सोसाइटियुनि जे अंदरि हिकु सिस्टम आहे, डिसिप्लिन आहे, अहिड़ो साॻियो डिसिप्लिन वरी हिकु दफ़ो बहाल करण जी जेकॾहिं कोशिशि कई वञे त हितां जो अवाम, हैदराबाद जो अवाम, बल्कि पूरे सिंध जो अवाम हिन सोसाइटी खे मेन रोड ते हुजण जे करे चाह सां उन में रहाइश जी ख़्वाहिश बि रखंदो ऐं अहिड़ी माफ़िया खां हमेशह हमेशह जे लाइ जेकॾहिं हिकु भेरो जान छुटी वई त का बि सिंध जे अंदरि कोऑपरेटिव सोसाइटी अंदरि अहिड़ी अमीन पटेल जहिड़ी जेकी बाक़ियात हूंदी उहो पंहिंजो पाण ई पंहिंजे मौत मरी वेंदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। इन सां मूंखे ॾिजो इजाज़त। अल्लाह निगहबान।